घोटकी वेझो मामूली ॻाल्हि तां सुंदराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। लठियूं ऐं सरोटा लॻण सबबि हिकु औरत समेत 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया। अस्पताल मुंतक़िल। ए सेक्शन थाणे जहद ॻोठ मोहब सुंदराणी में मामूली ॻाल्हि तां सुंदराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान लठियूं ऐं सरोटा लॻण जे नतीजे में हिकु औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मोहम्मद सलीम, अरबेलो, मिठो फ़क़ीर, एहसान अली सुंदराणी ऐं माई ज़ाहिदा ज़ाल अली दोस्त सुंदराणी शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे फ़ौरन अस्पताल मुंतक़िल करायो वियो। इन मौक़े ते ज़ख़्मियुनि जे वारसनि एहतिजाज कंदे दाहियो आहे त मामूली ॻाल्हि तां जवाबदार ग़ुलाम शबीर, ग़ुलाम नबी, निज़ामुद्दीन, ग़ुलाम हैदर, मोहम्मद मुराद, एजाज़ शहज़ादो, सुंदराणी ऐं ॿियनि घरनि ते काहा करे असांजे माण्हुनि मथां लठियूं सरोटनि सां हमिलो करे ॾिनो ऐं फायरिंग बि कई वई। हुन चयो त जवाबदारनि कचे मां माण्हू घुराए असांजे 5 माण्हुनि खे ज़ख़्मी करे फ़रार थी विया आहिनि। वाक़े जी रिपोर्ट दाख़िल कराई वई आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। मुज़ाहिरनि वसवारनि खे नोटिस वठी जवाबदारनि खे फ़ौरन गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।